साथियों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जेसन साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी असां तव्हां वीडियो वणे त असांजे यूट्यूब चैनल अरडो तरारी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दबाइजो जीअं अगली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। साथी पाण जी ॻाल्हायूं था एतमाद ते। एतमाद छा आहे? हर माण्हू वटि एतमाद वेसा हूंदो आहे, पर उन जो जेको वेसा जो हुजणु आहे या एतबार जो हुजणु आहे उन पोयां बि का न का हक़ीक़त हूंदी आहे। दिलि खे थोरी घणी तसली हूंदी आहे त इहा जेको मूं कमु करियां थो इन पोयां वेसा आहे। मिसाल के तौर ते कीअं तालो आहे न एतमाद आहे। मार्केटुनि सभिनी खे माण्हू दरवाज़े खे हेठि करे तालो हणी हलाईंदो न, वेसा हूंदो आहे त दर ॾेई आयो आहियां, हिकिड़ो गार्ड विहारे आयो आहियां, हिकिड़ो बॉडीगार्ड विहारे आयो आहियां, हिकिड़ो चौकीदार विहारे आयो आहियां जेको मुंहिंजी माल जी हिफ़ाज़त कंदो। हालांकि हिनखे खोलण जे लाइ हिन ज़री लोह जी खपंदी आहे, पर जेको हुनजो वेसाव आहे, जेको हुनजो एतमाद आहे, उहो हुनखे पक हूंदी आहे। थोरे जो नुक़सान थींदा आहिनि, ताला भञी माण्हू शयूं खणी वेंदा आहिनि। हिन एतमाद में हिन जे पोयां जेको एतमाद आहे न इहो काइनात जे सभिनी शयुनि में हूंदो आहे। मिसाल तौर असां घर मोटी वेंदा आहियूं, राति जो मानी पई हूंदी आहे, असांखे वेसा हूंदो आहे हिन में कंहिं ज़हर न विधो हूंदो आहे, ज़ाल हुजे माउ हुजे पीउ हुजे। ईअं असांखे वेसा हूंदो आहे त असां इबादत था करियूं, मरण खां पोइ जन्नत में वेंदा आहियूं। ईअं असांखे वेसा हूंदो आहे त जंहिंसां मोहबत थो करियां उहो बि मूंसां कंदो हूंदो। ईअं ई वेसा हूंदो आहे। वेसा असांखे एतमाद हूंदो आहे त इहे जेका औलाद पैदा कंदी आहे वॾी थी इंसान दोस्त बणबी, वतन दोस्त बणबी, महबूब बणबी, मुंहिंजी हमदर्द बणबी, मुंहिंजी बांह ॿेली बणबी। इहो वेसा हूंदो आहे। इहो वेसा जा घणा पासा आहिनि। इहो वेसा हूंदो आहे त असां मां हिन महिल जेको कमु करियां थो इहो अॻिते हली मूंखे फ़ाइदो ॾींदो, तोड़े जो न नुक़सान बि ॾियो। हाणे इन जा ॿई पासा आहिनि, पर वेसा सचो आहे। वेसा करणु खपे। उन भेट में हिन शइ जी असांखे ज़रूरत पवंदी, माना हक़ीक़त जी पाण खे उन पोयां कंहिं न कंहिं क़िस्म जी ज़रूरत पवंदी त मां हे जेको कमु कयो आहे, जेको तालो हणी आयो आहियां, इहो मुंहिंजे माल जी हिफ़ाज़त कंदो। उन पोयां का न का हक़ीक़त हूंदी आहे जंहिंजे बियाफ़, जंहिंजे अंदाज़नि ते पोइ घणा सवाल फिटी कंदो आहे। थोरे जो नुक़सानु थिएसि उन में गुंजाइश आहे। मिसाल औलाद जो रखियो न, अलाए केतिरनि जी औलाद आहे जेके पेरनि खे नुक़सानु ॾिनो अथनि, अलाए केतिरी औलाद आहे जेके माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद हुन औलाद कयो आहे, उन्हनि जो किरदारु विञायो आहे, उन्हनि जी शख़्सियत विञाई आहे, उन्हनि जी माल जान विञाई आहे, पर हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिन वरी उन्हनि जी इज़त ठाही आहे। हाणे इहे जेके वेसाव आहे जंहिं ते पाण ज़िंदगी गुज़ारियूं त हर माण्हू गुज़ारींदो आहे। वेसाव आहे, ज़िंदा आहियूं, वेसाव आहे न, एतमाद आहे न। ईअं काइनात जे सभिनि कमनि ते एतमाद आहे। असां यूट्यूब ते जेके चैनल ठाहियूं था, जेके कमु करियूं था, सभिनि जो एतमाद आहे त पाण अॻिते हली को सुठो इंसानु बणिबासीं। हाणे इन वेसा जे पोयां रुगो वेसा करे छॾे ॾिजे ईअं न थींदो। रखवाली कबी उन वेसा जी, उन वेसा लाइ कमु कबो, उन वेसा उन एतमाद लाइ अमल कबो। इहो जेको अमल हूंदो, जेको कमु हूंदो, मिसाल तौर तालो हणी आयो आहियां दुकान खे, पर अॼु 15 ॾींहं कोन विया, कंहिंखां पुछबो चकर हणबो, घर मुंहिंजो बंदि आहे, पर पुछा कबी पाड़े वारे खां ॿिए खां तालो हणी छा थियो आहे। माना जेको वेसा आहे उन जे पोयां अमल ऐं कमु हूंदो आहे। वेसा जा ज़िंदगी में घणा पासा थींदा आहिनि। एतमाद ऐं वेसा खां बिना हिन काइनात में इंसानु ईअं आहे जीअं मोहबत खां बिना इंसानु, जीअं वण तारनि खां बिना, जीअं खॾ पाणी खां बिना, ईअं इंसानु वेसा खां बिना ईअं आहे। एतमाद हर हाल में माण्हू खे करिणो पवंदो आहे। सुबुह थींदो इहो असांखे एतमाद हूंदो आहे, तोड़े जो रोज़ु सुबुह थिए। असांखे वेसा हिन काइनात जे हज़ारनि शयुनि ते हूंदो आहे। वेसा करणु खपे, पर जेको वेसाव आहे जंहिंजे पोयां मूं चयो त अमल ऐं कोशिशि ऐं तजुर्बो हूंदो आहे, इहे हुनखे तय करण लाइ शयूं हूंदियूं आहिनि। इहो वेसा असांजो तेसी ताईं बरक़रार हूंदो आहे जेसिताईं हुन में ग़लती न थिए, हुन में का उबतड़ न थिए। पर जेकॾहिं हुन में उबतड़ थींदो आहे, ग़लती थींदी आहे, उहो वेसा टुटंदो आहे, त पोइ माण्हू जे मथां सिर्फ़ु इहो थींदो आहे त माण्हू पोइ मोटी उन शइ ते मोटाए वेसा न कंदो आहे, पर ॿियनि शयुनि ते वरी बि हूंदो आहे। वेसा इंसान खां ख़ाली न, वेसा आहे अॻिला ख़्याल, अॻिलियूं सोचूं, सुभाणे छा थींदो, वेसा इन खे चइबो आहे। सुभाणे छा करिणो आहे ऐं उन लाइ महिनत ऐं जिदोजहद करणु। जेकॾहिं हू नथो करे, वेसा कोन्हे को, त पोइ मूं चयो त इहो बिना वण आहे जीअं सुकी काठी।